हज़रत पीर सखी साईं गुलाम मुर्तज़ा शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह। सैफुल लिसान मुस्तजाबुद्दावात हज़रत पीर सखी सैयद गुलाम मुर्तज़ा शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जन जी पैदाइश सन 1305 हिजरी में थी। अरबी ऐं फ़ारसी जी तालीम आख़ून मोहम्मद इब्राहिम खां दरगाह शरीफ ते ही हासिल कई। साईं सैयद मोहम्मद अब्दुल्ला शाह बादशाह जन जी ज़िबानी रिवायत मुताबिक़ त ॾाॾा साईं जन हज़रत मियाँ ग़ुलाम सिद्दीक़ शहदाद कोटी रहमतुल्लाह अलैह जन जे मदरसे में हाफ़िज़ इमाम बख्श सूमरो जन सां गॾु बि पढ़िया आहिनि। संदन वालिद हज़रत पीर सैयद ख़मीस अली शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जन जे विसाल खां पोइ 1903 ईस्वी में दरगाह जीलानी गंबट जे सजादा नशीन जी हैसियत सां संदन दस्तारबंदी कई वई। पाण पहिरियों हज 1964 ईस्वी में कयऊं। उन सां गॾु करबला मुअल्ला नजफ़ अशरफ बगदाद शरीफ़ बि विया। उन खां पोइ 1967 ईस्वी में ॿीहर हज करे आया। पाण इंतहाई शफ़ीक़ खलीक अदीब ख़ुश गुफ़्तार बाकिरदार बुरदबार बाशरियत सखी ऐं सबा जे तबियत जा मालिक हुआ। हर जुमे जे ॾींहं ते जुमे नमाज़ खां पोइ दरगाह जे साम्हूं ठहियल थले ते सूरत कहफ़ जी तिलावत कराईंदा हुआ। रोज़ानो सुमाणी जी नमाज़ खां पोइ सूरत तबारक सूरत मुल्क जी तिलावत कराए पोइ दुआ घुरंदा हुआ। फजर जी नमाज़ खां पोइ जमायत खे ज़िकिर करण लाइ चवंदा हुआ ऐं उन खां पोइ नमाज़ इशराक पढ़ण जो हुकुम ॾींदा हुआ। उन खां पोइ इजाज़त ॾींदा हुआ। पाण अक्सर ॾींहं राति ज़िकिर कंदा हुआ। माण्हुनि खां बि ज़िकिर कराईंदा हुआ ऐं सलवात पढ़ाईंदा हुआ। संदन ख़िदमत में ज़ुल्फ़कार अली भुट्टो, सदर अयूब, मोहम्मद अयूब खोड़ो, मखदूम तालिबुल मौला, सरदार सुल्तान अहमद चांडियो, जाम कांबू खान जाम, सादिक अली वग़ैरह मतिलब त हर तरह जा माण्हू पीर फ़कीर वज़ीर मशीर कामोरा जज वॾेरा सरदार ग़रीब जोगी हिंदू ओड वग़ैरह दुआ लाइ ईंदा हुआ। संदन दरबार मां को बि सवाली ख़ाली न वियो। मस्जिद में हर वक़्तु पथरनि जो ढेर लॻो पियो हूंदो हो जंहिं ते सभिनी हाज़रीन खां सलवात पढ़ाईंदा हुआ। पाण नमाज़ तमामु घणी ख़ुशू ऐं ख़ुशू सां पढ़ाईंदा हुआ। सॼी राति ख़ुदा जी इबादत कंदा हुआ। तहजद खां वठी संदन विर्द वज़ीफ़ा सुबुह ताईं हलंदा हुआ। टिपारी जी नमाज़ देर सां पढ़ंदा हुआ। जमायत सां नमाज़ जा पाबंद हूंदा हुआ। सुबुह जी नमाज़ सिज उभरण खां थोरो अॻु में पढ़ंदा हुआ। संदन इहो मामूल हूंदो हो त जेको बि माण्हू संदन ख़िदमत मुक़दस में ईंदो हो कोई वाक़िफ़ या ग़ैर वाक़िफ़ हुजे उन खां पुछणु फ़रमाईंदा। केर बाबा संदन दरबार जो सॼो ॾींहुं साहिल ईंदा रहंदा हुआ। को न्याणी जी शादी लाइ त के बीमार इलाज जे लाइ पैसा वठणु पाण उन्हनि जा सवाल पूरा करणु फ़रमाईंदा हुआ। नज़राने जा पैसा कॾहिं बि पंहिंजे खीसे में न विझंदा हुआ। उहे संदन साम्हूं पिया हूंदा हुआ ऐं उतां ई विरहाईंदा हुआ। पाण सखावत जा ऊन्हा समुंड हुआ। संदन ज़बान मुबारक सेफ़ी हुई। संदन ज़बान मुबारक मां निकितल लफ़्ज़ पूरा थींदा हुआ। कंहिं मुरीद साईं जन खां पुछो त क़िबला हींअर त अमीं हाल हयात आहियो, असां पंहिंजूं मुरादूं अव्हां जे दर खणी पिया अचूं ऐं झोलियूं भरे पिया वञूं। अव्हां जॾहिं बुरको मटायो त पोइ असां ते महिरबानी कीअं थींदी? पाण फरमायाऊंसि त फ़क़ीर हाथी जीअरी लख त मुए खां पोइ 2 लख। अड़े तूं असांखे सॾे त ॾिसजांइ। सुभान अल्लाह। खेनि 2 फ़र्ज़ंद पैदा थिया। हिकु पीर सैयद मोहम्मद शाह सानी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियो पीर सैयद अब्दुल फ़ताह शाह अलमारूफ़ हज़रत पीर सैयद मोहम्मद मोरेल शाह जीलानी। पाण साईं जन कशफ व करामात जा साहिब हुआ। संदन विसाल 26 दिसंबर 1968 ईस्वी मुताबिक़ 5 शवाल 1388 हिजरी बरोज़ ख़मीस 1 बजे मंझंदि जो थियो। संदन नमाज़ जनाज़ा मौलवी अब्दुल अज़ीज़ शेर पंजाब पढ़ाई ऐं खेनि गंबट शरीफ़ में दरगाह आलिया जीलानिया में रखियो वियो। शवाल महीने जे 5 तारीख़ ते संदन उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे। संदन फैज़ अॼु बि जारी आहे।